कश्मोर तालुके अंदरि बरसात मुतासिर हारियुनि खे भाणे जा पैसा मिलण शुरू थी विया। 1 एकड़ खां 12 एकड़ जे नंढनि हारियुनि खे बायोमेट्रिक वठण बाद 60,000 रुपया फराहम कया पिया वञनि। इन ॾिस में एग्रीकल्चर ऑफिस कश्मोर जे फोकल पर्सन अलीगौर मेराणी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त एग्रीकल्चर ऑफिस खे सेंटर तौरु मुक़ररु कयो वियो आहे, जिते हारियुनि खे बिना कंहिं फ़र्क़ मुकमल रक़म 60,000 रुपया अदा कया पिया वञनि। हुन चयो त पहिरें मरहले दौरान 1 एकड़ खां 12 एकड़ ज़मीन रखंदड़ जंहिं बि हारी ॿिज जी मद में रक़म वसूल कयो हो, हाणे ॿिए मरहले में बि उन्हनि जे हारियुनि खे भाण जी मद में रक़म फराहम कयो पियो वञे। हुन चयो त डिवाइस ज़रिए हारियुनि जो अकाउंट खोलण बाद उन्हनि खे भाण जी मद में हर हारी खे बिना कंहिं कटौती मुकमल पैसा 60,000 रुपया ॾियण जो सिलसिलो जारी आहे। हुन चयो त आउं रोज़ानो जी बुनियाद ते सेंटर जो निगरानी कंदो आहियां। जंहिं बि हारी खे रक़म मिलण दौरान को बि मसइलो या परेशानी दरपेश अचे त हू रूबरू असां सां ऑफिस में शिकायत खणी अचे, उन्हनि जो मसइलो बर वक़्तु हल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।